ईरान ते एटमी हमिलो थींदो या न? अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप अहम ऐलान करे छॾियो। व्हाइट हाउस में जॾहिं डोनाल्ड ट्रंप खां सवाल कयो वियो त छा हू ईरान ख़िलाफ़ु एटमी हथियार इस्तेमालु कंदो या न, त हुन चयो एटमी हथियार अहिड़ा आहिनि जिन खे कॾहिं बि कंहिंखे इस्तेमालु करण जी इजाज़त न ॾिनी वञे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ॿीहर इहो चयो आहे त अमरीकी फ़ौज लॻभॻि हिकु ॾींहं में ईरान खे ख़तमु करे सघे थी। हुन दावा कंदे चयो त ईरान जी बहरिया ख़तमु थी चुकी आहे, हवाई फ़ौज बि ख़तमु थी वई आहे, जॾहिं त एटमी एयरक्राफ्ट निज़ाम बि मुकमल तौर ते तबाह आहे। साॻिए वक़्तु सदर ट्रंप बहरिया खे हुकुम ॾिनो आहे त हुर्मज़ में बारूदी सुरंगूं विछाईंदड़ कंहिं बि ईरानी ॿेड़ीअ खे तबाह कयो वञे। हुन इहो बि चयो आहे त अमरीका हुर्मज़ ते मुकमल कंट्रोल रखे थो। ॿिए तरफ़ ईरान बहरी जहाज़नि ते कब्ज़ो करे हुर्मज़ जो मालिक हुजण जी दावा कई आहे। अमरीका जो चवणु आहे त हुन अञा ताईं 31 ईरानी या ईरान सां लाॻापियल जहाज़नि खे रस्तो मटाइण ते मजबूर कयो आहे, जॾहिं त ईरान जो मौक़िफ़ आहे जेसीं ताईं उन जे तेल एक्सपोर्ट ते लॻल पाबंदियूं ख़तमु न थींदियूं, हुर्मज़ मां आज़ाद तौर ते अचु वञु न थींदी। उन्हनि हालतुनि बावजूदु ईरान जे तेल एक्सपोर्ट में इज़ाफ़ो थियो आहे ऐं गुज़िरियल हिकु महीने में लॻभॻि $4.97 अरब आमदनी हासिल थी आहे, जेका जंग खां अॻु जे भेट लॻभॻि 40% वधीक आहे।